दानियल एकता दिहाड़ी बाबत मनाड़ो जे शहर जो चवण है तो हर साल जिया इन भेरे एकता दिहाड़ो कौमी काज जिया मल्हाईंदा। वधीक तफ़सील गुलाम मोहम्मद भट्टी जी रिपोर्ट में। KTN न्यूज़ पारां हर साल सकाफ़ती डे मल्हायो वेंदो आहे। इन पहिरें बि 1 डिसंबर ते सकाफ़ती ॾींहुं मल्हायो पियो वञे। हाणे अचो त मञणो वासियुनि सां ॻाल्हायूं उनजो छा चवणु आहे सकाफ़ती डे जे हवाले सां इहो कहिड़े तरीक़े सां मल्हाए रहिया आहिनि। असां इंशाअल्लाह चङो जोश जज़्बे सां मल्हाईंदासीं। साॻी तरह अॻे खां बि जोश जज़्बो वधीक आहे। इंशाअल्लाह असां साॻी तरह सां मल्हाईंदासीं। जीअं त असां 1 डिसंबर सकाफ़त जो ॾियारो हमेशह जीअं मल्हाईंदा आहियूं हिन भेरे बि असां इंशाअल्लाह जोश जज़्बे सां मल्हाईंदासीं। असां इहा पंहिंजे भरपूर नमूने सां मनाड़ो शहर में सभिनि जे आॾो मल्हाईंदासीं ऐं असां मल्हाइण जो हक़ रखूं था छो जो असां सिंधी आहियूं। हिन ॾियारे खे भरपूर नमूने सां मल्हाइनि जीअं हर साल KTN मल्हाईंदे आहे। इंशाअल्लाह ताला ईअं ई KTN सां गॾिजी साथ ॾेई असां हमेशह इहो ॾियारो मल्हाईंदा रहंदा। टोपी अजरक पटको असां सिंधी माण्हुनि जी सुञाणप आहे। सिंधी माण्हुनि जो शान आहे। सिंधी माण्हुनि जी इज़त आहे। सिंधी माण्हुनि जो वक़ार आहे। इन्हनि शयुनि इन सकाफ़ती शयुनि सां माण्हू पूरी दुनिया जे मुल्कनि में सुञातो वञे थो। जेकॾहिं टोपी अजरक पाए असां जेकॾहिं कंहिं ॿियनि कंट्री में वेंदासूं त हू पुछंदा त हीउ माण्हू केरु आहे ऐं हीअ किथां जी तहज़ीब आहे, हीअ किथां जी सकाफ़त आहे। छो त पटको तमामु हिकु सुहिणो ऐं सिफ़ती पोशाक वांगुरु जेको आहे सो इंसान खे ख़ूबसूरत बनाईंदो आहे। असां हिन ॾिहाड़े जी भरपूर हिमायत कयूं था। MPA में जेके पान सभिनि खे गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी करे ईअं न थियणु घुरिजे। हीउ सिंध जो हक़ जेको आहे उहो सिंध खे हक़ ॾिनो वञे ऐं सिंधी ॿोलीअ में बोर्डनि ते सिंधी ॿोली लिखी वञे। हिन जो हर साल जी आहिनि दफ़े बि असां भरपूर नमूने सकाफ़ती ॾींहुं मल्हाईंदासीं ऐं KTN सां क़दम बि क़दम सां गॾु हूंदासीं। कैमरामैन अमजद अली भाटी सां गॾु गुलाम भाटी KTN न्यूज़ मनाड़ो। बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां